सिंधु दर्शन सिंधु दर्शन गाने बजायो बोली बजायो. This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for Life, Real Estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vensimal Sajrani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान. खबर जी नजर सिर्फ सिंधु दर्शन ते शिरडी जे पासे में जेको वसियल आहे श्री रामपुर नाले जो शानदार शहर आहे. श्री रामपुर जिते क्रॉस सोनार लेन ते जय अंबिका इमिटेशन ज्वेलरी ऐं कॉस्मेटिक स्टोर जे पासे में थियो महालक्ष्मी जिन जी कथा जो शानदार आयोजन. हिते हिकिड़े सिंधी ब्राह्मण जे घर ते महालक्ष्मी जा सगड़ा बि ॿधा विया. साथियों, ॾाढी ही निराली आहे महालक्ष्मी जे सगड़े जी विधि ऐं महालक्ष्मी जी कथा. महालक्ष्मी जे सगड़े खे ठाहिण जी विधि इहा आहे कि सभिनी खां पहिरीं कच्चो सुत जी डंडी वटे सगड़ो ठाहियो वेंदो आहे. पोइ 16 गंढियूं डिबियूं आहिनि. हुन सां ज़ाल मुड़ुस जे जीवन में ख़ुशी, संतुष्टि ऐं प्यार जी कामना कई वेंदी आहे. ऐं ख़ासि आहे हीअ ॻाल्हि बि कि सिंधी जाति में ई असां ॾिसंदा आहियूं कि माता लक्ष्मी ऐं महालक्ष्मी जी पूजा कई वेंदी आहे. ॿी कहिड़ी बि जॻह ते महालक्ष्मी जी पूजा जो अहिड़ो त महत्व कान्हे. महालक्ष्मी वारे ॾींहुं हर सिंधी पंहिंजे घर में ख़ुशी सां रोट पचाईंदो आहे. पोइ महालक्ष्मी जी जो पूजन करे भोग लॻाईंदो आहे. मात आरती खां पोइ महालक्ष्मी जो सगड़ियो बि ॿधियो वेंदो आहे. पर हिन प्रोग्राम जी ख़ासियत इहा बि हुई कि हिन प्रोग्राम में बेबन जी महाराज ऐं किशोर जी महाराज गीत ॻाए भजन ॿुधाए माहौल में भक्ति जो रंग भरे छॾियो. हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो असांजे सिंधियत जे शहदाई श्री रामपुर जे असांजे मीडिया एसोसिएट मनोज भागवानी जी. तिन जो घणो घणो शुक्रिया.